नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां अवांजो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि बीमारियुनि जे करे मां सम्झां थो त सिंध जी ॻाल्हि कजे या पाकिस्तान जी ॻाल्हि कजे, सॼे मुल्क जी ॻाल्हि कजे त एतिरियूं बीमारियूं वधी वियूं आहिनि जो माण्हू जेको आहे सो तमामु सख़्तु परेशान आहे। हिन वक़्तु वॾे में वॾो जेको इशू आहे शुगर जो, ऐं जेका ताज़ी सर्वे कई वई आहे उन सर्वे में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान सभ खां पहिरें नंबर ते टॉप ते शुगर में अची वियो आहे ऐं शुगर जो जेको मर्ज़ु आहे उहो पाकिस्तान में टॉप ते आहे। पाकिस्तान खां पोइ वरी जेकॾहिं चऊं था सिंध में, त सिंध में बीमारनि माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे ऐं बीमारियुनि जे करे एतिरी परेशानी वधी वई आहे जो ख़ुदि उहा परेशानी बि बीमारी बणिजी वई आहे। माण्हू साइको थी विया आहिनि, माण्हू सोचनि था, माण्हू सम्झनि था, माण्हू एतिरो परेशान आहिनि जो कंहिं अस्पताल में नथा वञी सघनि, प्रॉपर कंहिं डॉक्टर ॾे नथा वञी सघनि। ऐं वरी जेकॾहिं ॻाल्हि कजे अवेयरनेस जी, त अवेयरनेस बि पाण वटि एतिरी कमज़ोर आहे जो ठीकु ठाकु पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि, ख़ुदि जेकॾहिं डॉक्टर्स बि आहिनि अहिड़ा जेके फील्ड जा डॉक्टर आहिनि, उन्हनि खे बि अञा ताईं उहा सही नमूने सां अवेयरनेस न ॾिनी वई आहे त प्रॉपर हिन मर्ज़ जो इलाजु कंहिं वटि हूंदो, प्रॉपर हिन मर्ज़ जो डॉक्टर कहिड़ो हूंदो, वार्ड कहिड़ो हूंदो, कंहिं वटि वञिजे। बसि असां हिकिड़ो आम जेका सोसाइटी वांगुरु, आम माण्हू वांगुरु बसि कंहिं माण्हूअ खे बीमारी थिए थी खणी अस्पताल पहुचूं था, पोइ इहा नथा ॾिसूं त हीउ दिलि जो शोबो आहे, हीउ नेरो जो शोबो आहे, हीउ कंहिं ॿिए डिपार्टमेंट जो शोबो आहे। अस्पताल पहुता आहियूं, डॉक्टर खे ॾेखारिणो आहे, डॉक्टरनि वटि बि कंहिं बि क़िस्म जो को अवेयरनेस न हुजण जे करे उते ई उन्हनि खे चेक करे दवा जो पर्चो लिखी हथ मां समाए ॾेई छॾीनि था त हलिया वञो ऐं वञी दवा वठो। अहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि, इन्हनि मामलनि क़ौम खे मुंझाए छॾियो आहे ऐं क़ौम एतिरो सख़्तु परेशान आहिनि जिन खे अवेयरनेस आहे ऐं उहे पंहिंजे उन प्रॉपर नमूने सां पंहिंजे फैमिलीज़ जो, पंहिंजे मिटनि माइटनि जो इलाजु कराइनि था। फ़ालिज हिकु अहिड़ी बीमारी आहे जेको माण्हू खे मफ़लूज करे छॾे थी ऐं फ़ालिज इंतिहाई ख़तरनाक बीमारी आहे। फ़ालिज सबबु माण्हू बेवस लाचार थी घर में मुहताज बणिजी वेही थो रहे, जंहिंजे करे एतिरी उनजी मोहताजी वधी वञे थी जो उन मोहताजी जे करे उनजा घर जा भाती, छो न उनजो पीउ हुजे या उनजी माउ हुजे या उन पेशेंट जो औलाद छो न हुजे या भाउ या भेण हुजे, पर उहे बि उन फ़ालिज जे मरीज़ खां सख़्तु परेशान थियनि था ऐं एतिरो उनजी करे नथा सघनि जो पंहिंजी कनि, पंहिंजे ॿारनि जी कनि या घर जे ॿियनि भातियुनि जी कर, पर उनजे करे इहा फ़ालिज वारो जेको ख़तरनाक बीमारी आहे, उन बीमारीअ जे हवाले सां हिन जदीद दौर में, जदीद टेक्नोलॉजी वारे दौर में हैदराबाद जे सिविल अस्पताल में बि इलाजु आहे, त वरी गवर्नमेंट सिंध पारां जेका NICVD क़ाइमु कई वई आहे उन में बि इलाजु आहे। बहितर खां बहितर इलाजु थी सघे थो, पर उन जूं कुझु कंडीशन्स आहिनि, जंहिं टाइम ते उते पहुचे थो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघे थी। नेरो जो फिज़िशियन हैदराबाद सिविल अस्पताल जो तमामु सीनियर डॉक्टर साहिबु आहिनि, उनजो चेयरमैन आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर साहिबु, पाण वटि शुगर जी जेका बीमारी आहे ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं एतिरे क़दुरु जो जीअं तव्हां ईअं हिन वक़्तु सर्वे में अची वियो आहे त पाकिस्तान पहिरें नंबर ते शुगर जी बीमारी में आहे। शुगर जे करे दिलि जो मसइलो थिए थो, हार्ट अटैक थिए थो, फ़ालिज जो हमिलो थिए थो ऐं ॿियूं केतिरियूं ख़तरनाक बीमारियूं थी सघनि थियूं, गुर्दा ख़तमु थी था वञनि। फ़ालिज जो इलाजु अची वियो आहे ऐं हिन जदीद दौर में अवां उन डिपार्टमेंट जा चेयरमैन बि आहियो, अवां बि इन्हनि शयुनि खे ॾिसो था। छा था सम्झो त शुगर जे मरीज़ खे फ़ालिज खां बचण जे लाइ मरीज़ खे छा करणु घुरिजे ऐं इन कहिड़ी ट्रीटमेंट आहे, तव्हां वटि केतिरे टाइम में अचे जो बहितर थी सघे? बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं, महिरबानी तव्हां असांखे मदू कयो इन तमामु इम्पॉर्टेंट मौज़ू जे मुतालिक़ आवाम खे आगाही ॾियण जे लाइ। ऐं जीअं तव्हांजो सुवाल जे मुताबिक़ त हिन महिल पाकिस्तान बीमारियुनि में घिरियल आहे, ख़ासि तौर ते सिंध। त मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त दुनिया में 3 वॾा सबबु आहिनि इंसान जे मौत जा, जेके बीमारियुनि जे हिसाब सां। हिकिड़ो दिलि जो हार्ट अटैक आहे, ॿियो कैंसर जी बीमारी आहे, ॿियो फ़ालिज जी बीमारी आहे। फ़ालिज जी बीमारी 2 या 3 नंबर ते दुनिया में मौत जो सबबु थिए थो पियो ऐं उन जो रेशो पाकिस्तान में बि तमामु घणो आहे, छो त असां डेवलपिंग कंट्रीज़ में रहूं था, डेवलप मुल्कनि में असां कोन था रहूं पिया। ऐं जीअं तव्हां ॿुधायो त फ़ालिज जो बीमारी, जीअं शुगर जी बीमारी जो तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो, त
त फालिज जी बीमारीअ जा सबब जेके आहिनि उन में पहिरियों नंबर ते जेके सबब जेके ॻणिया वञनि था, हिकिड़ी शुगर जी बीमारी आहे ऐं ब्लड प्रेशर जी बीमारी आहे ऐं दिलि जी बीमारियूं आहिनि ऐं गॾोगॾु मोटापो आहे, स्मोकिंग। उहे शयूं आहिनि जेके सही नमूने सां जेकॾहिं कंट्रोल कयूं वञनि असांजे मुआशिरे में, जेके असां चवंदा आहियूं त प्राइमरी प्रिवेंशन ऑफ स्ट्रोक, माना फालिज खां पहिरियां फालिज जो बचाव, उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां इन्हनि बीमारियुनि जो सही तरीक़े सां कंट्रोल कंदासीं। असां कंट्रोल कंदासीं माना पाण बि असां उन बारे में अवेयर हूंदासीं ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां बि जेके स्टेप खयां वञनि था उहे बि स्टेप प्रॉपर तरीक़े सां इम्प्लीमेंट थियनि ऐं तॾहिं असां वञी इन फालिज जो बचाव करे सघूं था। छो त फालिज जो बचाव इन करे बि ज़रूरी आहे त फालिज दुनिया में माज़ूरीअ जो वॾे में वॾो सबबु आहे। डिसेबिलिटी में सभ खां वॾे में वॾो दुनिया में जेको सबबु आहे माज़ूरीअ जो, उहो आहे फालिज जी बीमारी। कंहिंजो आवाज़ु रुकिजी वञे, कंहिंजी टंग बांह कमज़ोर थी वञे, कंहिंजी नज़र हली वञे, कंहिंजो चारई उज़वा धड़ जो का कमु छॾे वञे ऐं उहो पंहिंजे हाईली स्किल्ड ऐं प्रोफेशनल ऐं पंहिंजे पीक पंहिंजे ज़िंदगी जे सालनि में हुजे त इहो उन माण्हू लाइ न पर उन घर लाइ, उन सोसाइटी लाइ बि वॾो अलमियो आहे हिकिड़ो। त उन लाइ असांजो जेको लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हॉस्पिटल आहे उते फालिज जो शोबो आहे, स्ट्रोक यूनिट, जेको 1 साल अॻ में प्रोफेसर इकरामुद्दीन उजण साहिब जी कावशनि सां अलहमदिल्ला उहो स्ट्रोक यूनिट असां इनाग्रेट करायो ऐं मां एज़ अ डिपार्टमेंट चेयरमैन न्यूरोलॉजी, असांजो स्ट्रोक फिजिशियन आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बुगियो साहिबु, उहे उन इंचार्ज आहिनि जेके उन स्ट्रोक यूनिट खे रन कनि था। अलहमदिल्ला असां पूरी कोशिशि कयूं पिया त उहे फालिज जा मरीज़ जेके इनिशियल फेज़ में अचनि था त उनजो वर्कअप कयूं ऐं उन्हनि जी बचाव जे लाइ उन्हनि खे तदारुक लाइ बि असां इलाजु ॾियूं ऐं जेकॾहिं फालिज जे उन चइनि कलाकनि जे अंदरि अचे थो त असां उन्हनि खे उहा इंजेक्शन बि प्रोवाइड कयूं जेका फालिज जे मरीज़ खे ॾिनी वेंदी आहे। फालिज जी ख़बर कीअं पए मूंखे जेकॾहिं फालिज थिए त मां 4 कलाकनि में अवां वटि कीअं अचां, कहिड़ियूं उन जूं ख़ासियतूं? फालिज जे मरीज़नि जो जेके कुझु अलामतूं आहिनि उन में कुझु मख़सूस अहिड़ियूं अलामतूं आहिनि जेके इंसान खे पाण ई महसूसु थींदियूं आहिनि, जंहिंमें आवाज़ जो तब्दील थी वञणु, नज़र जो तमामु अचानक सां घटिजी वञणु या हिकदमि सां मुंहं जो टेढ़ोपन थी वञणु या टंग बांह में कमज़ोरी थी वञणु। इहो जेकॾहिं हिकदमि सां अचानक थिए त माण्हू महसूसु करे या माण्हू जो जेको बैलेंस आहे उहो लॉस थी वञे, हलण घुमण में ॾुखियाई थी वञे, उहो जेकॾहिं महसूसु थिए त माण्हू सम्झे त मूंखे फालिज थियणु शुरू थियो आहे। कोशिशि करे त कंहिं वॾी अस्पताल में उहो पहुचे, पंहिंजे दिमाग़ जो फ़ोटू कढाए ऐं दिमाग़ जे कंहिं डॉक्टर सां सही तरीक़े सां मशवरो करे त जेको उनजो इलाजु जो जेको बहितरीनु पॉसिबल ऑप्शन आहे उहो उनजो शुरू थी वञे। उन में जेतिरी देरि थींदी आहे त उन जा रिकवरी जा चांसिस घटि बि आहिनि। असां हिन चवंदा आहियूं दिमाग़ जो अटैक, जीअं हार्ट अटैक थींदो आहे त इहे आहे ब्रेन अटैक। इन में टाइम इज़ द ब्रेन, टाइम बचाइबो त ब्रेन बचंदो। उन लाइ इहे अलामतूं आहिनि। इन खां अलावा ॿियूं बि अलामतूं आहिनि पर इहे मख़सूस अलामतूं आहिनि जेके माण्हू खे ज़हन में रखणु घुरिजनि। 4 कलाक में जेको तव्हां वटि पेशेंट पहुचंदो त उन सां माना तव्हां इलाजु कंदा या उनजो को ऑपरेशन वग़ैरह? न, 4 कलाक जे अंदरि जेकॾहिं को माण्हू फालिज जो मरीज़ वॾी अस्पताल में पहुची थो वञे, टर्शरी केयर हॉस्पिटल में, त पोइ उन खां पोइ उन जूं टेस्टूं उन अंदरि थी वेंदियूं आहिनि। उन खां पोइ डिसाइड कयो वेंदो आहे त इन मरीज़ खे उहा इंजेक्शन ॾिजे जेका फालिज जो इलाजु आहे या हिन जो ऑपरेशन कयो वञे जंहिंखे असां मैकेनिकल थ्रोम्बेक्टॉमी चवंदा आहियूं। उहो सिंध गवर्नमेंट जे ताउन सां NICVD में उहो इलाजु अवेलेबल आहे। जेकॾहिं को माण्हू 4 कलाकनि खां मथे थो अचे त उन में उहे टेस्टूं कयूं वेंदियूं आहिनि त इन मरीज़ खे जेकॾहिं एंजियोप्लास्टी ज़रूरत आहे त पोइ ब्रेन जी उहा वेसल्स खोलण लाइ उहा मैकेनिकल थ्रोम्बोप्लास्टी जेके चवंदा आहियूं उहो कयो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं उहो 4 कलाकनि जे अंदरि अचे थो ऐं रिपोर्टुनि में इहो अची थो वञे त हुनजी दिमाग़ जी नस बंदि आहे त पोइ उहो इलाजु जेकॾहिं अवेलेबल आहे त उहो ॾियण सां अलहमदिल्ला तमामु घणा चांसिस हूंदा त उहो माण्हू आहे त फालिज हिन वक़्तु उनजो इलाजु थी सघे थो बहितर खां बहितर ऐं उन में जेकॾहिं 4 कलाकनि जे अंदरि लाॻापियल डॉक्टर वटि माण्हू पहुचे थो, पेशेंट पहुचे थो त बहितर थी सघे थो। फालिज की ऐसी बीमारी होती है जो माजूरी का सबसे बड़ा सबब है दुनिया में। उसके हवाले से अवेयरनेस देना बहुत ज़रूरी है। हम हेल्थ प्रोफेशनल लोग हैं,
ہماری یہ ذمہ داری بنتی ہے کہ ہم لوگوں کو آگاہی مہیا کریں. اس کی جو وجوہات ہیں وہ عموماً زیادہ تر شوگر کی بیماری، دل کی بیماریاں، بلڈ پریشر کا صحیح کنٹرول نہیں ہونا، موٹاپا، یہ وہ اسباب ہیں جو فالج کا سبب بنتے ہیں. اس کے علاوہ کچھ اور بھی اسباب ہوتے ہیں جس میں خون کی بیماریاں ہوتی ہیں یا میڈیکل کی اور بھی بیماریاں ہوتی ہیں جو فالج کی وجہ بنتی ہیں. لیکن خاص طور پہ یہ وجوہات ہیں جن کو اگر صحیح طریقے سے کنٹرول کیا جائے، اس بیماریوں کا علاج کیا جائے، بوقت ضرورت علاج کیا جائے، تو ایسی خطرناک بیماری جو معذوری کا سبب بنتی ہے اس کا تدارک ہو سکتا ہے. اس کو ہم بولتے ہیں پرائمری پریونشن آف اسٹروک مینجمنٹ. اس کے لیے بھی الگ سے ہماری سوسائٹیز ہیں ہیلتھ پروفیشنلز کی، جیسے ڈائبٹیز کی سوسائٹی ہے، میڈیکل کی جو اور بھی سوسائٹیز ہیں، انڈوکرائن سوسائٹیز ہیں، یا پاکستان ہائپرٹیشن لیگ ہے، وہ بھی اپنی ایکٹیویٹیز کر رہے ہوتے ہیں کہ بلڈ پریشر کا صحیح کنٹرول ہو، دل کی بیماریوں کا صحیح علاج ہو. وہ اپنے حساب سے کوششیں کاوشیں ان کی بھی جاری رہتی ہیں. فالج اگر ہو جائے کسی کو تو اس کے بعد جو چیزیں پلاننگ میں آتی ہیں وہ اس کا وہ علاج ہے جو آج کل آپ سب لوگوں نے سنا ہوگا کہ ایک انجیکشن لگتا ہے. میڈیا میں بھی چیزیں رپورٹ ہوتی ہیں. اور نیشنل انسٹیٹیوٹ آف کارڈیو ویسکولر ڈیزیز NICVD جو یہاں ٹنڈو محمد خان میں یا حیدرآباد میں، سکھر میں یا سارے سندھ میں ان کے جو ادارے موجود ہیں، وہاں پہ بھی اس کا علاج ممکن ہے. دو طرح کا علاج ہوتا ہے، ایک میڈیکل مینجمنٹ ہوتی ہے، ایک انٹرونشن ہوتی ہے. جیسے کارڈیو کا اینجیوپلاسٹی ہوتی ہے، اور جس طریقے سے کارڈک جو ویسلز بلاک ہوتی ہیں ان کو کھولا جاتا ہے، اسی طریقے سے دماغ کی نسوں کو، دماغ کی ویسلز کو بھی کھولنے کا ایک پروسیجر ہوتا ہے. لیکن اس کے لیے ہر مریض موزوں نہیں ہوتا. جب فالج ہوتا ہے تو عموماً اس کو پہلے اس کی 4 گھنٹے کے اندر اس کی تشخیص ہونی چاہیے کہ یہ فالج کی نس بند ہو گئی ہے یا نس لیک ہو گئی ہے. اگر نس بند ہوتی ہے، اس کی وجوہات کو تعین کر کے یہ ڈیسائیڈ کیا جاتا ہے کہ اس مریض کا میڈیکل مینجمنٹ ہوگی یا اس کو انٹرونشن ہوگی، جس کو ہم میڈیکل میں اپنی ٹرمنالوجی میں تھرومبوکٹومی بولتے ہیں، جو NICVD ٹنڈو محمد خان میں پاسبل ہے. اس کے لیے اگر جلد سے جلد ایسے مریض اسپتال میں پہنچ جاتے ہیں 4 گھنٹے کے اندر، تو ان کا میڈیکل علاج ممکن ہے دوائی کے ساتھ. اگر اس سے ان ٹائم پیریڈ کے بعد وہ آتے ہیں، آؤٹ آف ونڈو پیریڈ آتے ہیں، تو ان کی تشخیص کرنے کے لیے وہ انویسٹیگیشنز کی جاتی ہیں کہ اگر یہی مریض اس کیٹیگری میں آ جاتے ہیں جہاں ان کی نسیں ویسلز کھولنے کے لیے وہ پروسیجر کیا جائے، تو وہ ڈیفینیٹلی وہ بھی کیا جاتا ہے. 1 لاکھ میں سے 250 بندوں کو فالج ہوتا ہے ڈیلی. تو یہ بہت ایک پاکستان کی ڈیٹا کے اندر تو یہ بہت بڑی تعداد ہے. اس کے لیے ان کے لیے بہت ساری سہولتیں چاہیے. تو ہم آپ کے تسلسل سے یہ ریکویسٹ کرنا چاہتے ہیں کہ ان ہاسپٹلس کے، پرانی ہاسپٹلس کو اور مزید سہولیات دی جائیں کہ یہ اتنے بڑے تعداد جو اس مرض کی ہے اس کا علاج کر سکے. گورنمنٹ محنت بھی کر لے، پرووائڈ بھی کرے، پھر بھی یہ جو اس کی ٹریٹمنٹ ہے وہ ایکسپینسو ہے. وہ ہمارے لیے افورڈ کرنا مشکل ہے، ہمارے لیے بھی، گورنمنٹ کے لیے بھی. تو جو آسان بات ہے وہ ہے پریونشن. جیسے سر نے کہا پرائمری پریونشن، کہ جو فالج کی وجوہات ہیں ان کو روکا جا سکے، جس میں ڈائبٹیز ہے. ڈائبٹیز کا ہم علاج پرائمری لیول پہ بھی کر سکتے ہیں، BHU میں بھی کر سکتے ہیں، سیکنڈری کیئر میں بھی کر سکتے ہیں. تو بلڈ پریشر کا بھی علاج ہو سکتا ہے. تو اور دوسرے الکوہل اور ٹوبیکو یوز، یہ ہمارا جو بڑا جو برڈن ہے وہ الکوہل اور ان پیوریفائڈ الکوہل اور ٹوبیکو کا یوز مختلف فارم میں، سگریٹ کے فارم میں، گٹکے کے فارم میں، یہ جو یوز ہے اس کو ہم روک سکتے ہیں. یہ جو ہم پرائمری پریونشن کریں گے وہ ایزی بھی ہوگی اور ہیلدی سوسائٹی بھی ہوگی. اور اس میں جو ہمارے ٹریٹمنٹ پہ ہمارے ایکسپینسز الگ ہوتے ہیں، اور جو ایک قابل بندہ اسٹروک کی وجہ سے ڈسیبل
हो जाता है तो वो भी इकोनॉमिकल लॉस होता है, वो उससे भी बच सकते हैं। फालिज जे हवाले सां ॻाल्हि ॿोल ॿुधी मां ऐं वरी अञा अॻिते हलूं था ऐं डॉक्टर बुग्यो साहब असां सां मौजूदु आहे, उहो बि स्पेशलिस्ट आहिनि ऐं फिज़िशियन आहिनि फालिज जे हवाले सां। त फालिज छो थो थिए, फालिज खां कीअं बची सघे थो, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब अवां केतिरा ई माण्हू इलाज जे लाइ अवां वटि रोज़ानो जे बुनियाद ते ईंदा हूंदा, फालिज जो केतिरो तइदादु आहे माण्हुनि जो रोज़ानो पंहिंजे सिविल अस्पताल में अहिड़े क़िस्म जा पेशेंट अचनि, या उनजो रिकॉर्ड थी सघे थो केतिरे ताईं माण्हू अचनि था, ऐं शरह छा आहे हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजो प्लेटफॉर्म असांखे प्रोवाइड कयो त जीअं असां इन बारे में फालिज जे बारे में माण्हुनि खे आगाही ॾेई सघूं। पहिरीं त हिकु ॻाल्हि तव्हांजी जेका पहिरीं वारी टॉक में हुई उनखे थोरी उनजी वज़ाहत करणु चाहींदुमि त हीउ जेको 4 कलाक जो पीरियड आहे इहो मैक्सिमम पीरियड आहे। 4 कलाक जे अंदरि माण्हूअ खे अचणु घुरिजे, पर जेकॾहिं माण्हू 20 मिंटनि में, अधु कलाक में, कलाक में असां वटि पहुचंदो त उनजो आउटकम या उनजी बहितरी 4 कलाकनि वारे खां 50% वधीक बहितर हूंदी। त इनखे असांखे इहो सम्झणु घुरिजे त 4 कलाक मैक्सिमम पीरियड आहे, मीन्स विदिन 4 आवर्स, बट इट इज़ इहो बहितर आहे त माण्हू जेतिरो जल्दी थी सघे अधु कलाक में पहुची सघे स्ट्रोक यूनिट में, त उहो वधीक बहितर आहे। हाणे असां हलूं था तव्हांजे सवाल जे ॿिए हिसे तरफ़, त केतिरी शरह असां वटि जे तव्हांजे इंट्रोडक्शन में जीअं तव्हां चयो त असां वटि अवेयरनेस न आहे। अवेयरनेस न हुजण जे बावजूदि बि डेली 10 खां 15 फालिज जा मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद में एडमिट थियनि था, पर जेकॾहिं इन अवेयरनेस जो दाइरो वधायो वञे त इहो आउं सम्झां थो त 20-25 पेशेंट डेली असां फालिज जा असां वटि अची सघनि था हैदराबाद टाइम ते, हैदराबाद जे LUH हैदराबाद में। कीअं हिन वक़्तु टोटल तइदादु केतिरो आहे ऐं इन्हनि पेशेंटनि खे कीअं बहितर करे सघे थो? जीअं तव्हां ॿुधायो त 4 कलाक पर उनजो वधीक इलाजु थी सघे थो। जीअं NICVD आहे, NICVD में टंडो मोहम्मद ख़ान में जेको यूनिट आहे NICVD जो, उन में 1 कलाक जे अंदरि को या अधु कलाक जे अंदरि पहुचे थो त उनखे ट्रीटमेंट ॾियनि था या उनजो ऑपरेशन थिए थो। पर हिते हैदराबाद जे सिविल अस्पताल में कहिड़ा बंदोबस्त आहिनि? हैदराबाद जी सिविल हॉस्पिटल वेल इक्विप्ड आहे इन हवाले सां। उन में सिर्फ़ु कुझु इक्विपमेंट्स जी कमी आहे, जंहिंजे लाइ असांजे जेके अथॉरिटीज़ आहिनि, मेडिकल सुपरिटेंडेंट आहे या वाइस चांसलर आहे, उहो बिल्कुलु कोशिशि आहे त इहे जल्दी खां जल्दी इहे अवेलेबल थी वेंदियूं। ऐं असांखे उमेदु आहे त एतिरो असांजो कॉम्पिटेबल सिस्टम आहे डेवलप थी सघे थो त जेका असांजी LUH जी कैचमेंट एरिया आहे उनखे असां अकोमोडेट करे सघूं। घणी जेका बीमारी थिए थी सिर्फ़ु शुगर जे पेशेंटनि खे थी थिए थी, या आम माण्हू आहे जेको ॿिए कंहिं बीमारी में मुब्तला आहे, या को ॿियो बि सबबु आहे फालिज जो? सर, असां वटि जेको मोस्ट सभ खां अहम सबबु आहे फालिज जो, उहो शुगर, ब्लड प्रेशर ऐं अल्कोहल आहे। अल्कोहल ऐं टोबैको 4 वॾा काज़िस आहिनि, जेके सबबु आहिनि जेके फालिज जो सबबु बणिजनि था असांजे कम्यूनिटी में। शुगर जे हवाले सां कीअं बचाव करे सघे थो? शुगर जे पेशेंट खे छा करिणो? शुगर जो जेको कंट्रोल आहे उहो त वधीक शुगर जो हिकिड़ो पंहिंजी सोसाइटी ठहियलु आहे, उनजो हिकिड़ो मेडिसन जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, उहो वधीक असांखां वधीक आगाही ॾेई सघनि था। पर असांजो चवणु आहे त पहिरीं इनखे डाइट, असांजो जेको डाइट कंट्रोल आहे, असांजो जेको डाइट स्टेटस आहे, खाधे पीते जो जेको मयार आहे उनखे बहितर कयो वञे। डॉक्टर साहब, शुगर जूं दवाऊं जेके आहिनि, या जेको इहो दवाउनि वारो फैक्टर आहे, कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त हीअ जेके असांजे पाकिस्तान में बीमारियुनि जे वधण जो जेको तइदादु अञा वधंदो थो वञे ॾींहों ॾींहुं, जीअं शुगर पाकिस्तान, उन में दवाउनि जी कंपनीज़ या दवाऊं जेके माफ़ियाऊं त आहिनि, हर हंधि आहिनि, हर जॻह ते आहिनि, छा वाक़ई इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त उन में इन जो बि फैक्टर आहे? साईं, शुगर जी बीमारी जो जेको वधण जो जेको जेके कारण जेके आहिनि न, उन में मेन जेको कारण आहे त ग़ैर मुतवाज़िन ग़िज़ा,
गैर मुतवाज़िन ग़िज़ा जेका आहे उहा ऐं ॿियो माण्हू जो वज़न जो वधणु, ओबेसिटी हिकिड़ो वॾो सबबु आहे शुगर जे थियण जो, ऐं गैर मुतवाज़िन ग़िज़ा जेका आहे वठणु उहो बि वॾे में वॾो सबबु आहे। ऐं उहो थिए छो थो जॾहिं असांजो सेडेंटरी लाइफ स्टाइल आहे, माना असांजी इनएक्टिविटी आहे, असांजो एक्सरसाइज़ जो उहो प्लान कोन्हे, असांजी उहा लाइफ एक्टिविटी जेका आहे उन मयार ते कोन्हे जेके रूटीन में थियणु घुरिजे। पोइ ऐं बाक़ी उन सां गॾोगॾु ग़िज़ाउनि जो मयार जेको सोसाइटी में आहे उहो बि पंहिंजी जॻह ते एॾो को स्टैंडर्डाइज़ त असांखे नज़र किथे बि नथो अचे, जंहिंमें जंक फूड जो घणो इस्तेमालु आहे, जेके अॼुकल्ह यूज़ कनि था, यंग जनरेशन में बि घणो यूज़ थिए थो, उनजो बि तमामु घणो रोल आहे। छो त शुगर जे मरीज़ लाइ घणे भाङे तव्हां सभिनी खे इहा अवेयरनेस हूंदी त उहे जेके शुगर जा स्पेशलिस्ट उहे ॿुधाईंदा आहिनि त पहिरियां तव्हांजो डाइट प्लान हुजे जंहिंमें तव्हांजूं सब्जियूं ज़्यादा हुजनि ऐं तव्हांजो गॾोगॾु उन सां गॾु तव्हांजो मुतवाज़िन उहा बैलेंस में हुजनि। ॿियो आहे तव्हांजी माना एक्सरसाइज़ प्लान। एक्सरसाइज़ प्लान टियों स्टेप आहे उनजो दवाउनि जो दारोमदार। उन खां पोइ दवाउनि जा वरी क़िस्म आहिनि, त कुझु मेडिसन आहिनि, कुझु जेके इंजेक्टेबल जेके फॉर्म में मेडिसन्स आहिनि। दवाउनि जे मयार जे मुतालिक़ जेको तव्हांजो पर्टिकुलर क्वेश्चन हुयो, ॾिसो फार्मास्यूटिकल कंपनियूं जेके आहिनि उहे रेगुलेट थियनि थियूं पाकिस्तान लेवल ते, ऐं उन्हनि जो सर्टिफिकेशन, उन्हनि जी अथॉरिटीज़ जेके आहिनि उन्हनि जे रेगुलेशन जो आहे। बाक़ी लोकल लेवल ते जेकॾहिं किथे कुझु थींदो हूंदो, बाक़ी अलहमदिल्ला मूंखे ज़हन में अहिड़ी शइ नथी अचे त दवाऊं के शुगर जी बीमारियुनि जूं के अहिड़ियूं कंपनियूं हुजनि जेके गैर मयारी हुजनि। तमामु सुठियूं अहिड़ियूं कंपनियूं आहिनि जेके दवाऊं इहे प्रोवाइड कनि थियूं, पर उनजो इस्तेमालु, उन जो यूज़ेज तॾहिं फ़ाइदेमंद थींदो जॾहिं असां ॿिया फैक्टर बि कंट्रोल कंदासीं। अच्छा, दवाउनि जे हवाले सां उन्हनि खे खपंदो आहे टेम्परेचर। पाण वटि जेके मेडिकल स्टोर आहिनि, असां हिक ई सोसाइटी में रहूं था, मेडिकल स्टोर नंढनि नंढनि दुकाननि में, केबिननि में बि लॻा पिया आहिनि, ऐं का बि हुते बट उन्हनि खे दवा खे टेम्परेचर ॾियण या उन्हनि जी मैनेज करण जी का शइ कोन्हे। राति जो जॾहिं शटर हेठि करे हलियो वञे थो माण्हू, सुबुह जो जॾहिं उहो दुकानु खोले थो या मेडिकल स्टोर खुले थो त 10 मिंट मालिक ई ॿाहिरि बीहंदो आहे त जेसिताईं उनजी गरमाइश आहे उहा निकिरे। इन जो असरु नथो पए दवाउनि जो? बिल्कुलु बिल्कुलु पए थो, बिल्कुलु पए थो। असां सभई इन बारे में अवेयर आहियूं त उन्हनि दवाउनि जे बारे में बिल्कुलु प्रोटोकॉल्स आहिनि त उन्हनि खे मुनासिबु टेम्परेचर ते उहे रखियो वञे। ऐं बल्कि इहा त मैंडेटरी रिक्वायरमेंट हूंदी आहे त कुझु दवाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सवाइ जेको आहे सो रेफ्रिजरेटर खां रखणु मुनासिबु बि न हूंदियूं आहिनि। सभई दवाऊं त न, पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, असां हिन सां एग्री कयूं था त असां वटि इन शयुनि ते उहो कंट्रोल कोन्हे, उहा मॉनिटरिंग कोन्हे, उहा रेगुलेशन कोन्हे त इन्हनि जो चेक एंड बैलेंस हुजे, इन जी सही जांच पड़ताल कई वञे त इहे शयूं सही तरीक़े सां स्टोर थियनि, सही तरीक़े सां डिलीवर थियनि। वाक़ई सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। तव्हांजो जेको शुगर जे हवाले सां चयो त फालिज थिए थो, अटैक ऐं हार्ट अटैक थिए थो, इहे 2 शयूं थियनि थियूं। ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं शुगर जे पेशेंट खे जिन खे मैनेज करे सघे? ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं? शुगर साईं जी बीमारी जेका आहे उहा दिमाग़ जूं त सभु बीमारियूं करे सघे थी। मां दिमाग़ जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि त शुगर जे मरीज़ में फालिज थियण जा चांसिस बि तमामु घणा हूंदा आहिनि। नज़र जो हलियो वञणु, उहो शुगर जे करे नस जेका अखि वारी आहे उहा कमज़ोर थी वञे। ॿियो हथनि पेरनि में कमज़ोरी अची वेंदी आहे जंहिंखे असां न्यूरोपैथी चवंदा आहियूं, डायबिटिक न्यूरोपैथी चवंदा आहियूं। उन जा वरी अलॻि सां हिकिड़ा क़िस्म आहिनि त कंहिं हिकिड़े हिसे में थिए या ॿिन्ही हिसनि में थिए या चइनी हिसनि में थिए, या कंहिं अखि जी हिकिड़ी नस सरफ़ कमज़ोर थी वञे शुगर जे करे, उहा बि तेसिताईं सही कोन्ह थींदी जेसीं ताईं शुगर खे कंट्रोल न कजे। त नसुनि जो कमज़ोर थियणु, गोश्त में कमज़ोरी जो थियणु, या फालिज जो थियणु, या दिमाग़ जे अंदरि जेको आहे कुझु हिसनि जी कमज़ोरी थी वञनि जंहिंजे करे याददाश्त जो मुतासिर थियणु, इहे सभई शुगर जे वजह सां दिमाग़ जूं बीमारियूं थी सघनि थियूं। बाक़ी शुगर त तव्हां जी पाण बि ॿुधायो पंहिंजी टॉक में त गुर्दनि जी खे बि असरअंदाज़ थिए थी, उन में डायबिटिक नेफ्रोपैथी असां चवंदा आहियूं उनखे। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿियूं जेके बीमारियूं आहिनि शुगर जे करे ॿिनि आज़ा खे बि, मल्टी आर्गन खे बि इन्वॉल्व करे सघे थी, कार्डिक प्रॉब्लम बि करे सघे थी। नाज़रीन, मां हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में नेहरू जे फिज़िशन्स जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेका शुगर आहे इंतिहाई ख़तरनाक बीमारी आहे, जंहिंजे करे जेको ई सिंधीअ में अधरंग जी बीमारी जंहिंखे चयो वेंदो आहे, उहा अधरंग जी बीमारी, दिलि जो मर्ज़ु जंहिंखे हार्ट अटैक चयो वेंदो आहे, अहिड़े क़िस्म जूं बीमारियूं थियनि थियूं जिन खे रोकण जे लाइ शुगर ते कंट्रोल हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं शुगर खां पोइ जॾहिं पोइ अधरंग जी बीमारी थिए थी
त उन जो बि हिन वक़्तु इलाजु आहे। कंहिं दौर में उन जो इलाजु न हूंदो, इलाज जे लाइ माण्हू ॿाहिरिनि मुल्कनि ॾांहुं वेंदा हुआ, पर जॾहिं हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में हैदराबाद जे सिविल अस्पताल में उन जो बि इलाजु अची चुको आहे। जेकॾहिं 4 कलाकनि जे अंदरि को पेशेंट उते पहुचे थो त उन जो इलाज ज़रिए बि उनखे बहितर बणाए सघे थो, त ऑपरेशन ज़रिए बि उनखे बहितर बणाए सघे थो। एतिरियूं तमामु घणियूं ॻाल्हियूं डॉक्टर साहिबान ॿुधायूं आहिनि जेके अॼु ताईं ठीकु ठाकु चङनि भलनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे। उन जो सबबु जीअं मूं इंट्रो में ॿुधायो त अवेयरनेस न हुजण जे करे माण्हुनि खे ख़बर ई न आहे त हीउ जेको मूंखे मर्ज़ु थियो आहे, कंहिं डॉक्टर वटि वञणु घुरिजे, कंहिं वार्ड में वञणु घुरिजे, कंहिं सां मशवरो करणु घुरिजे। बसि असां आम रवायत जी मुताबिक़ जीअं को पेशेंट खे को बीमारी थिए थी, को अचानक अटैक थिए थो, अचानक का शइ थिए थी, त बसि खणी पाड़े जे अस्पताल में को डॉक्टर वेठो आहे या कंहिं ॿिए अस्पताल में आम तौर ते खणी वञूं था। पर अवेयरनेस न हुजण जे करे इहे शयूं पोइ टाइमिंग जेको आहे उहो नथी मिली सघे, ऐं टाइम न हुजण जे करे उहो टाइम ज़ाया थी थो वञे। माण्हू पेशेंट उहो पंहिंजो सही नमूने सां इलाजु उनखे नथो मिली सघे। बहरहाल डॉक्टर साहिबान जो चवणु आहे त जेको अधरग जी बीमारी आहे उन जो इलाजु आहे, उन जो इलाजु थी सघे थो बशर्ते के 4 कलाक जे अंदरि उनखे प्रॉपर दिमाग़ वारे जेको डॉक्टर आहिनि या वार्ड आहे जेको हैदराबाद जे सिविल अस्पताल में उते पहुचायो वञे त उनजो इलाजु थी सघे थो। प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकिड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।